ओम शांति। हिते मिली तारीख़ 18/7/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार सर्विस समाचार ॿुधणो पढ़ण जो बि तव्हांखे शौक़ु खपे। छो जी हिन सां उमंग उत्साह वधंदो आहे, सर्विस करण जो संकल्प उथंदो आहे। प्रश्न संगम युग ते बाप तव्हांखे सुख न ॾींदा आहिनि, लेकिन सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। छो? उत्तर बाप जा सभु ॿार आहिनि। अगरि हिकु ॿार खे सुख ॾिए त ठीकु न आहे। लौकिक बाप सां ॿारनि खे बराबरि हिसो मिलंदो आहे। बेहद जे बाप जो हिसो न बांटंदा आहिनि। बेहद जे बाप जो हिसो न बांटंदा आहिनि, सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। बेहद जो बाप हिसो न बांटंदो आहे। बेहद जो बाप सुख जो रास्तो ॿुधाईंदो आहे। जो हुन रास्ते ते हलंदा आहिनि, पुरुषार्थ कंदा आहिनि, उन्हनि खे ऊच पद मिलंदो आहे। ॿारनि खे पुरुषार्थ करिणो आहे, सॼो मदार पुरुषार्थ ते। त बेहद जो बाप हाणे हिते अगरि बेहद जो बाप हिक खे महल ॾिए त ॿिए खे बि ॾियणा पवंदा। इन करे सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि, हिते चीजियूं न ॾींदा आहिनि। अॻियां हली नंबरवार पुरुषार्थ अनुसार असांखे सत्युग में सुख त हूंदो, लेकिन धन संपत्ति उन हिसाब सां मिलंदी त जो कंदो सो पाईंदो। ओम शांति। ॿार ॼाणंदा आहिनि बाप मुरली वॼाईंदा आहिनि। मुरली सभिनि वटि वेंदी आहे ऐं जो मुरली पढ़ी करे सर्विस कंदा आहिनि उन्हनि खे समाचार मैगज़ीन में ईंदो आहे उन्हनि जो। हाणे जो ॿार मैगज़ीन पढ़ंदा आहिनि उन्हनि खे सेंटर जी सर्विस समाचार जो मालूम पवंदो आहे। फलानी जॻह अहिड़ी सर्विस थिए थी। जो पढ़ंदा ई न आहिनि उन्हनि खे कुझु बि समाचार जो मालूम न रहंदो, पुरुषार्थ बि न कंदा आहिनि। सर्विस जो समाचार ॿुधी करे दिलि में ईंदो आहे मां बि अहिड़ी सर्विस करां। मैगज़ीन सां मालूम पवंदो आहे असांजा भाउ भेण केतिरी सर्विस कंदा आहिनि। इहे त ॿार सम्झंदा आहिनि जेतिरी सर्विस ओतिरो ऊच पद मिलंदो। हिन करे मैगज़ीन बि उत्साह दिलाईंदी आहे सर्विस जे लाइ। ये कोई फालतू न ठहींदी आहे। फालतू उहे सम्झंदा आहिनि जो ख़ुदि पढ़ंदा न आहिनि। कोई चईंदा आहिनि असां अक्षर न ॼाणंदा आहियूं। अरे रामायण भागवत गीता आदि ॿुधण लाइ वेंदा आहियो, हीअ बि ॿुधणी खपे, न त सर्विस जो उमंग न वधंदो। फलानी जॻह हीअ सर्विस जी शौक़ु हूंदो आहे त कंहिंखे चई करे उहो पढ़ी करे ॿुधाइनि। ॾाढा सेंटर्स ते अहिड़ा बि हूंदा आहिनि जो मैगज़ीन पढ़ंदा ई न आहिनि। ॾाढा आहिनि जंहिं वटि जो सर्विस जंहिं वटि त सर्विस जो नाम निशान बि न रहंदो आहे त पद बि हीअं पाईंदा आहिनि। इहे त सम्झंदा आहियो राजधानी स्थापना थी थिए। उन में जो जेतिरो महिनत कंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। पढ़ाई में अटेंशन न ॾींदा त फेल थी वेंदो। सॼो मदार हिन समय पढ़ाई ते आहे। जेतिरो पढ़ंदो पढ़ाईंदो ओतिरो ऊच पद, ओतिरो पंहिंजो ई फ़ाइदो आहे। ॾाढा ॿार आहिनि जंहिंखे मैगज़ीन पढ़ण जो ख़्याल ई न ईंदो। उहा पाई पैसे जो पद पाए वठंदा आहिनि। ॾाढा उते इहे ख़्यालात न रहंदा कि असां पुरुषार्थ कयो तॾहिं ईअं पद मिलियो। न कर्म अकर्म जी ॻाल्हियूं सभु हिते बुद्धि में हूंदियूं आहिनि। सत्युग में त असां वटि जो पद हूंदो असां उन अनुसार ॿुधंदासीं। कल्प जे संगम युग ते ई बाप सम्झाईंदा आहिनि। जो न सम्झंदा आहिनि उहे त जीअं पथर बुद्धि आहिनि। तव्हां बि सम्झंदा आहियो असां तुच्छ बुद्धि हुआसीं, पोइ हुन में बि परसेंटेज हूंदी आहे। बाबा ॿारनि खे सम्झाईंदा रहंदा आहिनि। हाणे कलयुग आहे, इन में अपार दुख थींदो आहे। इहे दुख आहे। जो सेंसिबल हूंदा उहो झटि सम्झी वेंदा कि इहे त ठीकु था चवनि। इहे बि ॼाणंदा आहियो कल्ह असां केतिरा दुखी हुआसीं, अपार दुखनि जे विच में हुआसीं। हाणे पोइ अपार सुखनि जे विच में आहियूं। इहा आहे रावण राज्य कलयुग। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। जो ॼाणंदा आहिनि लेकिन ॿियनि खे न सम्झाईंदा आहिनि त बाबा चईंदा कुझु बि न ॼाणंदा आहिनि।
ॼाणंदा आहिनि तॾहिं चवनि जॾहिं सर्विस करनि। समाचार मैगज़ीन में अचे दिन प्रतिदिन बाबा ॾाढी सहज पॉइंट ॿुधाईंदा रहंदा आहिनि। उहे माण्हू त सम्झंदा आहिनि कलयुग जो निर्ॿार आहे। जॾहिं संगम सम्झे तॾहिं भेट करे सघे। सतयुग ऐं कलयुग में अपार दुख, सतयुग में अपार सुख हूंदो। चओ अपार सुख सां ॿारनि खे बाप ॾियनि था जो असां वर्णन करूं था। ॿियो कोई ईअं सम्झाए न सघे। तव्हां नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियो त कोई त इहे पुछी न सघे कि तव्हां स्वर्गवासी आहियो या नरकवासी आहियो। कोई पुछी सघंदो आहे? तव्हां ॿार बि नंबरवार एतिरी पॉइंट्स यादि न करे सघंदा आहियो। सम्झाइण समय देह अभिमान अची वेंदो आहे न। आत्मा ई ॿुधंदी व धारण कंदी आहे, परंतु सुठा महारथी बि भुलिजी वेंदा आहिनि। देह अभिमान में अची करे ॻाल्हाइण सां लड़ी पईंदा आहिनि। अहिड़ीअ सभिनि जो थींदो आहे। बाप त चईंदा आहिनि सभु पुरुषार्थी आहिनि। हीअं न कि आत्मा सम्झी ॻाल्हाईंदा आहिनि। न, बाप आत्मा सम्झी ज्ञान ॾींदा आहिनि असांखे कि असां बाबा सभी आत्माउनि खे ज्ञान था ॾियनि। बाक़ी जो भाव आहिनि उहे पुरुषार्थ था करनि अहिड़ी अवस्था में ठहरण जो कि सभु आत्माऊं भाव आहिनि। त ॿारनि खे सम्झाइणो आहे कलयुग में अपार दुख, सतयुग में अपार सुख हूंदो। हाणे संगम युग हले थो। बाप रास्तो ॿुधाईंदा आहिनि। हीअं न बाप सुख ॾींदा आहिनि, सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। रावण बि दुख ॾींदो न आहे, दुख जो उल्टो रास्तो ॿुधाईंदो आहे। बाबा बि सुख न ॾींदा आहिनि, रावण बि दुख न ॾींदो आहिनि। बाबा सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि, रावण उल्टो दुख जो रास्तो ॿुधाईंदो आहे। बाप दुख ॾींदा आहिनि, बाप दुख ॾींदा छा? बाबा न दुख ॾींदा आहिनि न सुख ॾींदा आहिनि, सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। सो केॾी वॾी ॻाल्हि आहे। बाबा चईंदा आहिनि न मां किथे कृपा न कंदो आहे, मां त सभिनि खे ज्ञान ॾींदो आहे, शक्तियूं ॾींदो आहे, गुण ॾींदो आहे। पोइ जो जेतिरो यूज़ करे, पोइ जो जेतिरो पुरुषार्थ कंदो ओतिरो सुख मिलंदो। सुख ॾींदा न आहिनि, बाप जी श्रीमत ते हलण सां सुख पाईंदा आहिनि। बाप त सिर्फ़ु रास्तो ॿुधाईंदा आहिनि। रावण सां दुख जो रास्तो मिलंदो आहे। चईंदा आहिनि न भई रावण असांखे अंदरि ई रावण विकार बुराई वारा माण्हू जंहिं वटि हूंदा आहिनि उहे चईंदा आहिनि न अच्छा ईअं थो करे हाणे समाट त उहो रावण आहे जेको तव्हांखे रास्तो ॿुधाए थो कि हिनखे हणेसि समाट, हिन ते गुस्सो करेसि, हिनखे मारेसि। त उहो असांखे रास्तो ॿुधाईंदा आहिनि। हीअं क्रोध करो, हीअं दॿाए करे हलो, हीअं लड़ी झगड़ी करे हलो। अगरि बाप ॾींदा, बाबा बि सुख जो रास्तो न ॾींदा, बाबा बि सुख न ॾींदा आहिनि, सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। अगरि बाप ॾींदा त पोइ सभिनि खे हिकु जहिड़ो मिलणो खपे न। जीअं लौकिक बाप बि वरसो बांटदो आहे, हिते त जहिड़ो पुरुषार्थ कंदा बाप रास्तो त सहज ॿुधाईंदा आहिनि। जो कंदो सो पाईंदो, ईअं कंदा त ऊच पद पाईंदो। ॿारनि खे पुरुषार्थ करिणो हूंदो आहे। असां सभिनि खां जास्ती पद पायूं पढ़णो आहे। ईअं न हीअ भल ऊच पद पाइनि मां वेही रहूं, न पुरुषार्थ फस्ट। हा ॿियनि खे अॻियां वधाइण उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन ईअं न असां ख़ुदि त वेही रहूं ॿिया अॻियां वधी वञनि। तव्हां ख़ुदि बि करो, उहो बि वधनि। ड्रामा अनुसार पुरुषार्थ ज़रूरु हलंदो रहंदो आहे। कोई तीव्र पुरुषार्थ कंदो आहे, कोई ढल। सिधो मदार हिते पुरुषार्थ ते आहे। बाबा त रास्तो ॿुधाई मूंखे यादि करो, जेतिरो यादि कंदा ओतिरो विक्रम विनाश थींदो। ड्रामा ते छॾे न ॾियणो आहे, इहा त सम्झ जी ॻाल्हि आहे न। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे त ज़रूरु जो पाठ वॼाए उहो वॼाइणो पए न। सभु धर्म पोइ वरी खां पंहिंजे समय ते ईंदा। सम्झो कृष्ण हाणे 100 करोड़ जा आहिनि, पोइ एतिरा ई पाठ वॼाईंदा ईंदा। न आत्मा विनाश थींदी, न हुनजो पाठ कॾहिं विनाश थी सघंदो। न आत्मा विनाश थींदी, न हुनजो पाठ कॾहिं विनाश थी सघंदो।
त इहे असांखे सम्झणो खपे। सम्झो क्रिश्चन हाणे 100 करोड़ आहिनि, पोइ एतिरा ई पाठ वॼाइण ईंदा, न आत्मा विनाश थींदी न हुनजो पाठ कॾहिं विनाश थींदो, त हिस्ट्री रिपीट थींदी आहे। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि कि हर जो जहिड़ो आहे, जो जीअं आहे उहो रिपीट थींदो ई वेंदो आहे। इन करे ईअं छो, ईअं छा, हिन में असां टाइम वेस्ट न करो। जीअं हर समय खे इंजॉय करो, छो जी जेको समय अॼु आहे उहो कल्ह न हूंदो। ऐं हर दुख खे जल्दी जल्दी भॼाईंदा वञो, सेकेंड में पार कंदा वञो, छो जी हिकु सेकेंड पहिरियों जो दुख आहे उहो ॿिए सेकेंड न आहे। छा पतो ॿिए सेकेंड असांजो कोई ॾाढो ई ख़ुशी जो समय अचण वारो आहे। जो सम्झंदा आहिनि त सम्झाईंदा बि ज़रूरु। धन दिए धन न खुटे, धारणा थींदी रहंदी आहे, ॿियनि खे बि साहूकार ठाहींदा रहंदा, लेकिन तक़दीर में न आहे त पोइ पंहिंजे में ई पंहिंजे खे बि बेवश सम्झंदा आहिनि। टीचर चईंदा तव्हां ॻाल्हाए न सघंदा आहियो त तव्हांजी तक़दीर में पाई पैसे जो पद आहे, तक़दीर में न त तदबीर छा कराए सघंदा। इहा बेहद जी पाठशाला आहे। हर हिकु टीचर जी सब्जेक्ट पंहिंजी हूंदी आहे। बाप जे पढ़ाइण जो तरीक़ो बाप ई ॼाणे, तव्हां ॿार ॼाणो, ॿियो कोई न ॼाणे। बाबा जे पढ़ाइण जो तरीक़ो असां ई ॼाणो, ॿियो कोई न ॼाणे। तव्हां ॿार केतिरा कोशिशि कंदा आहियो त बि जॾहिं कोई सम्झे, बुद्धि में वेंदो ई न आहे। जेतिरो नज़दीक ईंदा वेंदव, ॾिसण में ईंदो, होशियार थींदा वेंदा आहिनि। जेतिरा ॿार नज़दीक ईंदा वेंदा, ॾिसण में ईंदो आहे कि होशियार थींदा वेंदा आहिनि। अगरि पुरुषारत कंदा आहिनि त होशियार थींदा रहंदा आहिनि। हाणे म्यूज़ियम रूहानी कॉलेज आदि बि खोलंदा आहिनि। तव्हांजो त नाम ई न्यारो आहे, रूहानी यूनिवर्सिटी। असांजो त नाम ई न्यारो आहे, रूहानी यूनिवर्सिटी। गवर्नमेंट बि ॾिसंदी आहे, चओ तव्हांजी जिस्मानी यूनिवर्सिटी आहे, इहा रूहानी रूह पढ़ती आहे। सॼे 84 जे चक्कर में हिकु बार रूहानी बाप अची करे असां रूहानी ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं। ये रूहानी यूनिवर्सिटी में रूह पढ़ंदी आहे। सॼे 84 चक्कर में हिकु बार रूहानी बाप अची करे रूहानी ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, रूहनि खे पढ़ाईंदा आहिनि, आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि। ड्रामा त तव्हां ॾिसंदा आहियो, ड्रामा अर्थात फिल्म त तव्हां ॾिसंदा आहियो, पोइ 3 घंटे पोइ हूबहू रिपीट थींदो। इहे बि 5000 साल जो चक्कर, वर्ष जो चक्कर हूबहू रिपीट थींदो। बाबा चईंदा आहिनि इहे बि 5000 वर्ष जो चक्कर हूबहू रिपीट थींदो ई रहंदो। इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि कीअं इहा हूबहू रिपीट थींदो रहंदो आहे। उहो त सिर्फ़ु भक्ति में शास्त्रनि खे ई राइट सम्झंदा आहिनि। ड्रामा तव्हां ॾिसंदा, पोइ 3 घंटो बाद हूबहू रिपीट थींदो आहे। इहे बि 5000 वर्ष जो चक्कर हूबहू रिपीट थींदो ई रहंदो आहे। इहा तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि कीअं हूबहू रिपीट थींदो आहे। उहो त सिर्फ़ु भक्ति में शास्त्रनि खे राइट सम्झंदा आहिनि। तव्हांखे कोई शास्त्र न आहे, बाप बि सम्झाईंदा आहिनि, बाप कोई शास्त्र पढ़ाईंदा आहिनि छा? उहो त गीता पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि। पढ़िया हुआ त माउ जे पेट सां न निकितो हूंदो न। बेहद जे बाप जो पाठ आई पढ़ाइण जो, पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। दुनिया खे त पतो ई न आहे, ॻाईंदा बि आहिनि बाप ज्ञान जो सागर। श्री कृष्ण जे लाइ न चईंदा आहिनि ज्ञान जो सागर, पर भॻवान शिव बाबा खे चईंदा आहिनि ज्ञान जो सागर। इहे लक्ष्मी नारायण ज्ञान जो सागर न आहे, इहे ई वंडर आहे। असां ब्रह्मण ई इहे ज्ञान ॿुधाईंदा आहियूं श्रीमत ते।
असां ब्रह्मण ई इहा ज्ञान हाणे बाबा खां ॿुधूं था, पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं श्रीमत ते। तव्हां सम्झंदा आहियो, हिन हिसाब सां ब्रह्मण ई प्रजापिता ब्रह्मा जी संतान ठहिया, अनेक बार ठहिया आहियूं, पोइ थींदासीं। मनुष्य जी सम्झ में जॾहिं ईंदो तॾहिं मञदा न। तव्हां ॼाणंदा आहियो, कल्प कल्प सां प्रजापिता ब्रह्मा जी संतान एडॉप्टेड ॿार ठहींदा आहिनि। त हाणे सॼो शिव बाप ऐं ब्रह्मा मां आहिनि। जो सम्झंदा आहिनि उहे निश्चय बुद्धि बि थी वेंदा आहिनि। ब्रह्मण ठहिण बग़ैर देवता कीअं ठहींदा, हर हिक जी बुद्धि ते आहे। स्कूल में अहिड़ा हूंदा आहिनि जो स्कॉलरशिप वठंदा आहिनि, कोई फेल थी वेंदो आहे, पोइ नए सिर पढ़णो पवंदो आहे। बाप चवंदा आहिनि विकार में किरियो त बाप चवंदा आहिनि अगरि विकार में गिरियो त की कमाई छट थी वेंदी, पोइ बुद्धि में ज्ञान वेंदो ई न, अंदरि खाईंदो रहंदो। तव्हां सम्झंदा आहियो, हिन जन्म में जो पाप कयो उनखे त उन्हनि जो त सभिनि खे पतो आहे ई। अॻियां जे जन्मनि में छा कयो उहो त यादि ई न आहे न। त हाणे असांजो त इहो जन्म में बि पहिरियों जन्म त अॻियां वारो थी वियो। हाणे संगम युग में असांजो शिव बाप ब्रह्मा मां, त असांखे हाणे उहे ॻाल्हियूं बि भुलिजी वञणियूं खपनि। सभु बाबा खे ॾेई करे बसि ख़तमु। पाप कया ज़रूरु हूंदा, जो पुण्य आत्मा हुया उहे ई पाप ठहिया आहिनि। हिसाब किताब बाप बि सम्झाईंदा आहिनि। ॾाढा ॿार भुलिजी वेंदा आहिनि, पढ़ंदा न आहिनि। अगरि पढ़नि न त ज़रूरु पढ़ाईंदा, पढ़ियल आहिनि त पढ़ाईंदा बि। कोई डल बुद्धि होशियारु बुद्धि ठही वेंदा आहिनि। केतिरी वॾी पढ़ाई आहे बाबा चवनि था। हिन बाप जी पढ़ाई सां ई सूर्यवंशी चंद्रवंशी घरानो ठहिणो आहे। उहे हिन जन्म में ई पढ़ी करे ॿिया मर्तबा पाए वठंदा आहिनि। तव्हां त ॼाणंदा आहियो, हिन पढ़ाई सां पद को नई दुनिया में मिलंदो आहे। हिन पढ़ाई सां असांखे पद को नई दुनिया में मिलंदो। असां हाणे पढ़ाई पढ़ूं था, लेकिन पद कॾहिं मिलंदो? नई दुनिया में। उहो कोई दूर न आहे। ईअं न सोचो अञा ॾाढो समय आहे। जीअं कपिड़ा बदिलंदा आहिनि, ईअं ई पुराणी दुनिया खे छॾे वञिणो आहे नई दुनिया में। विनाश बि ज़रूरु थियणो ई आहे, छो नई दुनिया हिते ई स्थापना थींदी। हाणे तव्हां नई दुनिया जा ठहो था न, पोइ इहो पुराणो चोलो छॾिणो पवंदो। नंबरवार राजधानी स्थापना थींदी। जो सुठी रीति पढ़ंदा उहे ई पहिरियों स्वर्ग में ईंदा, बाक़ी पुठियां ईंदा। स्वर्ग में थोरी अची सघंदा आहिनि। स्वर्ग में जो दासी हूंदियूं उहो बि दिलि ते चढ़ियल हूंदियूं स्वर्ग में। त हाणे ॾिसो, जेका नज़दीक जा हूंदा आहिनि बाबा जो भले ई पढ़ाई न कंदा आहिनि, लेकिन सेवा में या अहिड़े के कम में जो दासी जे पार्ट जी आहिनि, त उन्हनि खे बि केॾो सभु प्यार कंदा आहिनि। जो दासी हूंदा उहो बि दिलि ते चढ़ी न सघंदा। मतिलबु जो माण्हू स्थूल सेवा बि करनि ऐं पढ़ाई बि करनि, ज्ञान बि बाटणो उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन बाबा जे घर में बि कई ॿार अहिड़ा आहिनि जंहिंखे ज्ञान सम्झ बि न ईंदो आहे, लेकिन बाबा जे कनेक्शन में आहिनि। स्थूल कर्म करण में ॾाढा होशियारु आहिनि। त हुननि जो बि भाग्य त ठहींदो, लेकिन ज्ञान जे सब्जेक्ट में त नथा ठाहिनि न। ईअं न की सभु ईंदा। हाणे रूहानी कॉलेज आदि खोलंदा रहंदा आहिनि, सभु वञी करे पुरुषारत कंदा। जो पढ़ाई में ऊच तिखा वेंदा, उहा ऊच पद पाईंदा। बाबा चवंदा आहिनि कि स्वर्ग में थोरी अची सघंदा सभु जो पुठियां ईंदा। स्वर्ग में जो दासी हूंदी उहे बि दिलि ते चढ़ियल हूंदियूं। हीअं न की सभु ईंदा। हाणे रूहानी कॉलेज आदि खोलंदा रहंदा आहिनि, उहे अची करे पुरुषारत कंदा। जो पढ़ाई में ऊच तिखो वेंदो उहो ऊच पद पाईंदो।
हिते मेन आहे कि असांखे भले ई सभु टाइप जी सर्विस त करणी आहे, लेकिन असांखे ज्ञान जी धारणा बि हुजणी खपे। असां कंहिंखे सम्झाए सघूं, कंहिं आत्मा खे जगाए सघूं ज्ञान द्वारा, तॾहिं असां ऊच पद पाईंदासीं। डल बुद्धि कम पद पाईंदा। जो ईंदा हो थी सघंदो आहे अॻियां हली डल बुद्धि बि सुठो पुरुषार्थ करणु लॻी वञे। डल बुद्धि कम पद पाईंदा। कोई समझदार बुद्धि हेठि बि हली वेंदा आहिनि। पुरुषार्थ सां सम्झबो आहे इहो सॼो ड्रामा हले थो। आत्मा शरीर धारण करे हिते पाठ वॼाईंदी आहे, नयो चोलो धारण करे नयो पाठ वॼाईंदी आहे। कॾहिं छा ठहींदी आहे। संस्कार आत्मा में हूंदा आहिनि, ज्ञान ॿाहिरि में जरा बि कंहिं वटि न आहे। ज्ञान बाबा चवनि था हाणे बाप जॾहिं आया आहिनि, बाप जॾहिं अचनि पढ़ाइनि तॾहिं त ज्ञान मिले न। त आत्मा में ई संस्कार हूंदा आहिनि। बाबा चवनि था कि ज्ञान ॿाहिरि में जरा बि कंहिं वटि न आहे। जॾहिं बाप अचे तॾहिं ई ज्ञान ॾे। टीचर ई न आहे त ज्ञान किथां आहे। उहो त भगत भक्ति में अपार दुखी आहिनि। मीरा खे बस साक्षात्कार थियो, परंतु सुखी थोड़ी हुई। छा बीमार न पई। हुते त कई प्रकार जा कोई बि प्रकार जे दुख जो नाम निशान ई न आहे। हिते त अपार दुख आहिनि, उहो हुते अपार सुख आहिनि। हिते सभु दुखी हूंदा आहिनि। राजनि खे बि दुख आहे, नाम ई आहे दुखदाम। उहो सुखदाम आहे। संपूर्ण दुख संपूर्ण सुख जो इहा संगम युग आहे। संपूर्ण सुख और संपूर्ण दुख जो ये संगम युग आहे। सतयुग में आहे संपूर्ण सुख, कलयुग में आहे संपूर्ण दुख जी जो वैरायटी आहे सभु वृद्धि खे पाईंदी रहंदी आहे। अॻियां हली केतिरो दुख थींदो रहंदो। अपार दुख जा पहाड़ किरंदा। उहो माण्हू त तव्हांखे ॻाल्हाइण जो टाइम थोरो ॾींदा आहिनि, 2 मिंट ॾियनि त बि सम्झो सतयुग में अपार सुख हुया त बाप ॾींदा आहिनि। रावण सां अपार दुख मिलंदा आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि काम ते जीत पायो त जगत जी ठही वेंदी। काम विकार ते जीत पायो त जगत जी ठही वेंदो। हिन ज्ञान जो विनाश न थींदो आहे। थोरो बि ॿुधियो त स्वर्ग में अची वेंदो। बाबा जी थोरो बि ॿुधो त स्वर्ग में अची वेंदा। प्रजा त ॾाढी ठहींदी। ये ज्ञान त कॾहिं विनाश न थींदो। काथे राजा काथे रंक, हर हिक जी बुद्धि पंहिंजी आहे न। हर हिक जी बुद्धि पंहिंजी आहे। जो सम्झी करे ॿियनि खे सम्झाईंदा आहिनि उहे ई उच पद पाईंदा आहिनि। इहे स्कूल बि मोस्ट अनकॉमन आहे। भॻवानु अची करे पढ़ाईंदा आहिनि कंहिंखे, आत्माउनि खे। श्री कृष्ण त पोइ बि दैवी गुण वारो देवता हूंदो आहे। बाप चवंदा आहिनि मां दैवी गुण ऐं आसुरी गुण सां न्यारो आहियां। मां तव्हांजो बाप ईंदो आहियां पढ़ाइणु, है न। मां तव्हांजो बाप ईंदो आहे पढ़ाइणु। बाबा असांखे असांजो बाप टीचर ठही करे पढ़ाईंदा आहिनि। लेकिन बाबा सर्व गुणनि सां बि न्यारो आहे। जो बाबा त चवंदा आहिनि मां सभिनि, मूंखे कुझु बि ठंडी गर्मी बुख प्यास न लॻंदी आहे। दैवी गुण ऐं आसुरी गुणनि सां बि न्यारा थी विया बाबा में सिर्फ़ु नॉलेज आहे कि ये दैवी गुण आहे या आसुरी गुण आहे। लेकिन बाबा खे असां ईअं न चईंदासीं कि बाबा सर्व गुणनि सां संपन्न आहे। उहो त सागर आहे। रूहानी नॉलेज सुप्रीम रूह ई ॾींदा आहिनि। गीता जो ज्ञान कोई देहधारी मनुष्य व देवता न ॾींदा आहिनि। विष्णु देवता हिन में चवंदा आहिनि त कृष्ण केरु आहे। देवता कृष्ण ई
विष्णु आहे। विष्णु देवताए नमः चईंदा आहियूं त कृष्ण केरु आहे? त देवता कृष्ण ई विष्णु आहे, इहो कोई न ॼाणंदो आहे। लक्ष्मी नारायण ई विष्णु आहिनि। तव्हां में बि भुलिजी वेंदा आहिनि। ख़ुदि पूरो सम्झियो हूंदो त ॿियनि खे बि सम्झाईंदो। सर्विस करे करे सबूत ॾींदा तॾहिं सम्झो कि सर्विस कई। हिन करे बाबा चईंदा आहिनि लंबा चौड़ा समाचार न लिखो। उहो फलानो अचण वारो आहे, हीअं चई करे वियो, इहे लिखण जी दरकार न आहे। कमु लिखिणो हूंदो आहे, ॾिसो आयो ठहिरंदो आहे, सम्झी करे ऐं सर्विस करणु लॻी वञे तॾहिं समाचार लिखो। है न, जॾहिं कोई अचे सम्झी करे हले, सम्झी करे ऐं सर्विस करे। जॾहिं जेके असां ज्ञान ॾियूं त उहो सम्झी करे सर्विस करे तॾहिं बाबा खे लिखो। बाक़ी प्रजा त ठहिणी आहे। कोई पंहिंजो शो ॾाढा कंदा आहिनि। बाबा खे हर ॻाल्हि जी रिज़ल्ट खपे। ईअं त ॾाढा ईंदा आहिनि बाबा वटि, पोइ हली वेंदा आहिनि। उन्हनि सां छा फ़ाइदो? उन्हनि जो बाबा छा करे? न उन्हनि खे फ़ाइदो न तव्हांखे। तव्हांजे मिशन जी वृद्धि त थींदी न आहे न। असांजे मिशन जी वृद्धि त थींदी न आहे न। अच्छा, मीठे मीठे सिकलटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कहिड़ी बि ॻाल्हि में बेवश न थियणो आहे। ज्ञान स्वयं में ज्ञान खे धारण करणो। कहिड़ी बि ॻाल्हि में असांखे बेवश न थियणो आहे। स्वयं में ज्ञान धारण करे सर्व खे दान करणो आहे। ॿियनि जी बि तक़दीर जॻाए ॾियणी आहे। ॿियनि जी बि तक़दीर जॻाए ॾियणी। कहिड़ी बि ॻाल्हि में बेवश न थियणो आहे। स्वयं में ज्ञान खे धारण करे दान करो। ॿियनि जी बि तक़दीर जॻाइणी आहे। ॿियो आहे, कहिड़ी बि ॻाल्हि कंदे, कंहिंसां बि ॻाल्हि कंदे समय स्वयं आत्मा सम्झी आत्मा सां ॻाल्हायो। जॾहिं बि देह अभिमान न अचे, हा त जरा बि देह अभिमान न अचे। कहिड़ी बि ॻाल्हि कंहिंसां बि ॻाल्हि कंदा आहियो त स्वयं खे आत्मा सम्झी आत्मा सां ॻाल्हायो। जरा बि देह अभिमान न अचे। बाप सां जो अपार सुख मिलियो आहे उहो ॿियनि खे बांटणो आहे। बाबा चई न कि ॿार पूरी रीति सम्झाईंदा न आहिनि, छो जो देह अभिमान अची वेंदो आहे। लेकिन बाबा जो चयो अथई, जीअं चयो अथई, युक्त समय अनुसार मनुष्य खे ॾिसंदे अनुसार उनखे उहो संदेश ॾियणो ई आहे। वरदाना दिलि ऐं दिमाग़ ॿिन्हिनि जी बैलेंस सेवा करण वारा सदा सफलता मूर्त। कई बार ॿार सेवा में सिर्फ़ु दिमाग़ यूज़ कंदा आहिनि। दिलि दिमाग़ ॿिन्हिनि खे मिलाए करे सेवा करो त सेवा में सफलता मिली वेंदी। जो सिर्फ़ु दिमाग़ सां कंदा आहिनि उन्हनि खे दिमाग़ में ई टाइम लॻंदो आहे। ऐं जो उन्हनि जो दिमाग़ में ई टाइम लॻंदो, सिर्फ़ु दिमाग़ में थोरो टाइम बाप जी यादि रहंदी कि हा बाबा ई कराइण वारो आहे। लेकिन कुझु समय पोइ उहो मापन में अची वेंदो। ऐं जो दिलि सां कंदा आहिनि न उन्हनि जी दिलि में बाबा ई यादि रहंदो आहे। भले उन्हनि दिमाग़ सां कंदासीं त अहंकार बि अची वेंदो। त बाबा चवनि था कि हाणे जो दिमाग़ सां कंदा आहिनि उहो असांखे कुझु समय पोइ जो दिमाग़ सां कंदा आहिनि कुझु समय पोइ मापन में अची वेंदा। ऐं जो दिलि सां कंदा आहिनि उन्हनि जे दिलि में बाबा जी सदा यादि रहंदी आहे। फल मिलंदो ई आहे दिलि सां सेवा करण वारनि खे। ॿियो, यदि ॿिन्हिनि जो बैलेंस आहे त सफलता आहे। स्लोगन आहे, बेहद में रहो त हद जी ॻाल्हियूं स्वतः ई समाप्त थी वेंदियूं। बेहद में रहो त हद जी ॻाल्हियूं स्वतः ई समाप्त थी वेंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।